सदर पारां अमन में नाकामी ते पुलिस ऑफिसरन खे तब्दील करण धाड़ियलनि खिलाफ़ सख़्त कार्रवाई ऐं कराची सेफ सिटी प्रोजेक्ट जंगी बुनियादनि ते मुकमल करण जो हुकुम ॾेई छॾियो। सदर आसिफ अली ज़रदारी जी सदारत हेठि सिंध में अमन अमान जे मामले ते अहम इजलास। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नकवी, DG रेंजर्स, सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजास समेत सिंध काबीना जा मेंबर ऐं ॿिया लाॻापियल ऑफिसर शरीक। कराची सेफ सिटी प्रोजेक्ट जंगी बुनियादनि ते मुकमल कयो वञे। स्कूलनि ताईं मंशियात जो पहुचण बर्दाश्त करण जोॻो नाहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो इजलास में ख़िताब चवे थो, सिंध हुकूमत वफ़ाक़ पारां हथियार ऐं ॿियूं सहूलियतूं फ़राहम कराईंदासीं। कचे में ॾोहरनि खिलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। ज़मीनुनि ते कब्ज़े जे मामले ते ज़ीरो टॉलरेंस आहे, कंहिंखे बि कब्ज़नि जी इजाज़त न ॾींदासीं। सदर पारां चीनी शहरनि जे सिक्योरिटी लाइ ख़ासि क़दम खणण जो हुकुम। हमारे इदारे चलते हैं तो सिर्फ इसलिए चलते हैं कि हमारे मजदूरों के खून पसीना की मेहनत की वजह से चलते हैं। मजदूरों को अपना मेहनत की सिला मिलना चाहिए और हम फख्र करते हैं कि पाकिस्तान पीपल्स पार्टी की बुनियाद से लेकर आज तक हम मजदूरों की ये जिद्दोजहद लड़ते आ रहे हैं। पीपल्स पार्टी PIA ऐं स्टील मिल्स जी निजकारी जी मुखालिफ़त करे छॾी। हुकूमत PIA जी निजकारी करे रही आहे त मुलाज़िमनि खे बि शेयर्स ॾे। PIA जी निजकारी ते पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ बिल्कुलु वाज़ेह आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो कराची में तकरीब खे ख़िताब चवे थो, ईंदड़ बजट में सिंध ऐं बलोचिस्तान जूं हुकूमतूं पघार में वधीक वाध कंदियूं। वफ़ाक़ खे बि मुलाज़िमनि जूं पघारूं वधाइणु घुरिजे। ज़िया जे हुकूमती दौर में गिरफ़्तार पौधे शहीद बेनज़ीर जे हुकूमती ठहंदे ई आज़ादु कया विया। मज़दूरनि लाइ आवाज़ उथारियो आहे ऐं उथारींदा रहंदासीं। असांजा इदारा मज़दूरनि जी पघर सां हलनि था। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में मज़दूरनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं कोठाए रैलियूं कढी शिकागो जे शहीदनि खे भेटा पेश कई पई वञे। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां मज़दूरनि जी तारीख़ी जिदोजहद ते भेटा पेश। सदर जो चवणु आहे त मज़दूरनि खे महांगाई ऐं बेरोज़गारी जहिड़ा चैलेंजिस आॾो आहिनि। संदुनि इस्तेहसाल जे ख़ात्मे लाइ पॉलिसियुनि ते अमल करण में रियासत जो अहम किरदारु आहे। उमीद आहे त वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतूं मज़दूरनि लाइ किरदारु अदा कंदियूं। PP चेयरमैन पारां अझो लटो ऐं अटो जे वीज़नि ते क़ाइमु रहण जो अज़म। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान जी ख़ुशहाली मज़दूरनि जी भलाई ऐं वक़ार सां सालाहियल आहे। पीपल्स पार्टी समाज जी करंगे जी हॾी मज़दूर आहिनि। हू अहद कनि था त PP इस्तेहसाल जे ख़ात्मे लाइ सरगर्म अमल ऐं पोरहतनि लाइ उमीद ऐं इतिहाद जो किरदारु अदा करे रहंदी। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नकवी जो पाकिस्तान कोस्ट गार्ड खे अपग्रेड करण जो ऐलान। पाकिस्तान कोस्ट गार्ड हेडक्वार्टर में वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नकवी जी सदारत हेठि इजलास। घरू वज़ीर चयो त पाकिस्तान कोस्ट गार्ड्स खे जदीद तर्ज़ ते अपग्रेड कयो वेंदो। स्मगलिंग खे रोकण में कोस्ट गार्ड्स जो अहम किरदारु आहे। सामूंडी इलाइक़नि मां स्मगलिंग रोकण लाइ पाकिस्तान कोस्ट गार्ड्स खे वधीक फ़ाल किरदारु अदा करणो पवंदो। नेशनल डिफेंस यूनिवर्सिटी में पाक बरतानिया इलाकाई इस्तेहकाम ते कॉन्फ्रेंस मुनक़िद। बरतानवी चीफ ऑफ जनरल स्टाफ जनरल सर पैट्रिक सैंडर्स नामज़द बरतानवी चीफ ऑफ जनरल स्टाफ रोलैंड वॉल्कर, दिफ़ाई अमलदार, दानिशवरनि ऐं सोसाइटी जे नुमाइंदनि जी शिरकत। ISPR मूजिबि कॉन्फ्रेंस में पेशेवरानी दिलचस्पी जे मामलनि ऐं ॿितरफ़े दिफ़ाई लाॻापनि खे वधीक हथी ॾियण ते ख़्यालनि जी ॾेवट कई वई। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर बरतानिया जी मौजूदा ऐं नामज़द चीफ ऑफ जनरल स्टाफ सां मुलाक़ातूं कयूं ऐं ॿितरफ़े फ़ौजी लाॻापनि खे वधाइण में जनरल पैट्रिक जे ख़िदमतनि जा थोरा वञिया।
तेल जी घटताई महांगाई जो मुतबादिल न है। मुल्क में करप्शन जो खात्मो आणींदासीं। मजदूर तबको मुल्क जो सरमायो है। पहुरियतन ऐं मजदूरन मुल्क की तरक्की लाइ जदोजहद कई है। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो मजदूरन के आलमी ॾियार ते कोठायल तकरीब में खिताब। मजदूरन ऐं पहुरियतन के भेटा पेश। चयाई मेहनत के बावजूद पहुरियत मुश्किल से घर जो खर्च बर्दाश्त करे तो। महांगाई आम मानू की जिंदगी ॾुखियानि में विझी छॾी है। सिंध के सीनियर वजीर शहजील इनाम मेमन तरफा अवाम लाइ खुशखबरी। बसुन की नई खेप कराची पोर्ट ते पहुंची वई। शहजील मेमन चयो आहे त इंशाअल्लाह जल्द सिंध जो ट्रांसपोर्ट खातो नवा रूट शुरू कंदो। संदन ध्यान अवामी ख़िदमत ऐं सूबे जे माण्हुनि खे वध खां वध रिलीफ ॾियण ते आहे। $2,700 अरब रुपयनि जूं गाड़ियूं स्टे ऑर्डर सबब रुकियल आहिनि। मौजूदा पार्लियामेंट पंहिंजो पहिरियों कानून पास कयो जेको टैक्स सुधारनि बाबति आहे। कानून बारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त वज़ीर आज़म पंहिंजा समूरा अख़्तियार छॾे मुक़ररियूं ओपन कमिटेशन ज़रिए करण जो फ़ैसिलो कयो आहे। हिक आज़ाद सिलेक्शन कमेटी मुक़ररियूं कंदी त जीअं मेरिट खे बरक़रार रखियो वञे। कश्मीर भरसा बिन नीगरन समेत 3 ॼणा बाज़ियाब। पुलिस पारां ॾोहारनि सां मुक़ाबले जी दावा। पुलिस मूजिब नीगरन मोहम्मद सलीम ऐं अली शेर सोलंकी ऐं शिकारपुर वासी मंज़ूर अहमद लाशरी खे ॾोहारनि सां मुक़ाबले बाद कचो केटी वारे इलाइक़े मां बाज़ियाब करायो वियो आहे। ॿिन्ही नीगरनि खे कुझु ॾींहं अॻु स्कूल खां घर वेंदे रस्ते मां अगवा कयो वियो हो। गंदा ख़बर सां कर इल्ज़ाम हेठि बिठो क़तल। यासीनाबाद में जवाबदार गोलियूं हणी पंहिंजी घरवारी ज़रीना ऐं नौजवान रजब अली कोकर खे क़तल करे छॾियो। वाक़े बाद जवाबदार ग़ुलाम फरीद फरार थी वियो। मक़तूलनि जा लाश अस्पताल मुंतक़िल। बदीन भरसा यूसी पहाड़ मारी जे गोठाणनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारण खां इनकार करे छॾियो। गोठाण यूसी चेयरमैन ते सहूलियतूं न ॾियण जो इल्ज़ाम हणंदे पोलियो जा फुड़ा पियारण खां इनकार कयो। चूंडियल चेयरमैन सारा न लधी जंहिं सबबु ॿार मलेरिया ऐं ॿियनि बीमारियुनि में वठिजी विया आहिनि। गोठाणनि जो मौक़िफ़ पोलियो टीम जी डिप्टी कमिश्नर बदीन खे रिपोर्ट। यूसी चेयरमैन खे मामिलो हल करण जूं हिदायतूं। यूनियन काउंसिल पहाड़ मरीअ जो चूंडियल चेयरमैन गोठाणनि सां ॻाल्हियुनि लाइ पहुतो। ॻाल्हियूं नाकाम।